आक़िबतु लिल-मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन व मन तबिअहुम बिइहसानिन इला यौमिद्दीन व बाद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हादल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान व अय्यदहुम बिरूहिम मिन्हु व युदखिलुहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु उलाइका हिज़्बुल्लाह अला इन्न हिज़्बल्लाहि हुमुल गालिबून। तांजे सामूं ये अचानक मुख्तसर तां सां हम कलाम थियण जो हुकुम थियो आहे। मूं तांजे सामूं सूरह मुजादिला जी आखिरी आयत तिलावत कई है, जैमें अल्लाह रब्बुल आलमीन अहले ईमान जो मोहब्बत जो मयार बयान किया है। असांजी मोहब्बत, असांजी नफ़रत, असांजो ॾियण, असांजो रोकण, इन्हनि सभिनी जी बुनियाद अल्लाह या अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहि सलातु व सलाम व मन अलिल्लाहि फ़क़द इस्तकमल ईमान। जे शख्स अल्लाह करण मोहब्बत ऐं अल्लाह करणी न ॾिनई रोकई, उन माण्हू पंहिंजो ईमान मुकम्मल कयो। असांजे नौजवान पुटरनि जो, असांजे नौजवाननि जो, असां अहलुल हदीस जे औलाद जो जॾहिं असां सोशल मीडिया ते अंदाज़े गुफ्तगू उन्हनि जी मोहब्बत जा मयार ॾिसूं था त यकीन करियो हीअ दिलि रत जा ॻोढ़ा रुए थी। जो मोहब्बत अल्लाह कारण मोहब्बत जेको अक़ीदे जो मसइलो आहे, जेको अल्लाह जी बारगाह में अल्लाह कारण मोहब्बत सुभाणे क़यामत जे ॾियारे बज़ाते खुद इहो अमल मीज़ान में तोड़ियो वेंदो। इंतिहाई अज़ीम अमल आहे। असां उन जे मयार खे बि पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ बदिलाए छॾियो आहे। यादि रखो, अल्लाह जे क़ुरान इन हवाले सां चिट्टो उसूल बयान फरमायो आहे त जॾहिं अल्लाह जी मोहब्बत में, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी मोहब्बत में शराकत थिए ऐं ख़ुसूसी तौर ते जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जे दुश्मननि सां जेकॾहिं को मोमिन मोहब्बत करे त पोइ उहो पंहिंजे ईमान जी इस्लाह करे, वो पंहिंजे ईमान मुतालिक सोचे, पंहिंजे ईमान जो मुहासिबो करे त मुंहिंजे ईमान में खुलूस ऐं सच्चाई न रही आहे, मुंहिंजे ईमान मां खुलूस निकिरी वियो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हादल्लाह व रसूलहु। ऐ पैगंबर, तव्हांखे अहिड़ी क़ौम न मिलंदी जेके अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत कंदा हुजनि ऐं युवादून मन हादल्लाह व रसूलहु,
ऐं वरी उन्हनि माण्हुनि सां बि मोहबत कनि जेके अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर सां दुश्मनी ऐं बग़ावत रखनि था। यानी हिकु मुसलमान, हिकु मोमिन जंहिंजो अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर ते ईमान आहे, उहो उन्हनि माण्हुनि सां मोहबत करे जेके अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम ते ईमान जा बि इनकारी, बल्कि अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर सां ऐलानिया दुश्मनी रखनि था। कॾहिं बि मोमिन इन्हनि माण्हुनि सां मोहबत नथो करे सघे। पर अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन रिश्ता ॻणाया आहिनि, वलो कानू आबाहुम, चाहे उन्हनि जा पीअर हुजनि, औ अबनाहुम, उन्हनि जा पुट हुजनि, औ इखवानहुम, उन्हनि जा भाइर हुजनि, औ अशीरतहुम, उन्हनि जे खानदान जा माण्हू हुजनि। हरगिज़ अल्लाह जे मुक़ाबले में अल्लाह जे दुश्मननि सां ही मोहब्बत नथा करे सघनि। इहो मयार। हाणे वेही पंहिंजो पाण ते नज़र विझूं, पंहिंजे औलाद ते, नौजवान पढ़ियल लिखियल औलाद ते, उन्हनि जे नज़रियनि ते, उन्हनि जी लिखणियुनि ते, उन्हनि जे बयाननि ते, उन्हनि जे कमेंट्स ते वेही करे असीं गौर करियूं त ही नौजवान नस्ल कीअं न अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर दुश्मननि सां वालिहाना मोहब्बत, हिमायत, नुसरत जो हू हर वक़्तु छा आहे सुंदरो ॿधी बीठो आहे ऐं हू नाले जो अहले हदीस बि आहे। इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे, अफ़सोस सद अफ़सोस। कुरान चवे थो जेकॾहिं पीउ बि अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर दुश्मन आहे त उहो पीउ बि अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम ते ईमान आणण जो तक़ाज़ो इहो आहे त पीउ जो एहतराम पंहिंजी जाइ ते, पर उन माण्हू जे लाइ का बि दिलि में मोहबत न आहे, न हुजणु खपे। भाउ आहे, पुट आहे, सॼो रत जो पुट आहे, पर उन्हनि सां बि अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर सां दुश्मनी जे करे का मोहबत न आहे। तव्हां साहब जा मिसाल पढ़ो, पुट घर में अचे थो, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे, बाबा तव्हां मुंहिंजी तलवार जी ज़िद में अची आवा, पर मूं तव्हांखे पीउ सम्झी छॾे ॾिनो। अबू बकर जवाब ॾे थो, पर पुट जेकॾहिं तूं मुंहिंजी तलवार जी ज़िद में अचे हा ऐं तूं मुस्लमान आहीं ऐं उन वक़्तु तूं काफ़िर वएं, अल्लाह जे पैगंबर ऐं सहाबा जी मुखालिफ दुश्मन सफ़ में वे, तो मुझी तलवार जी ज़िद में अचे हा ऐं तलवार खे ऐं मटाया न हा, गुसाया न हा, सीधी तलवार तुंहिंजे कंध में वया। इहो मयार आहे। पर अॼु मयार, अॼु उसूल छा थी विया आहिनि? अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जी तौहीन करण वारा, अल्लाह जे पैगंबर जे गुस्ताखनि जी हिमायत करण वारा माण्हू जंहिं प्लेटफॉर्म ते आहिनि, तव्हांजा पुट, तव्हांजो औलाद, असांजा भाइर, असांजा कबीले जा माण्हू भाइर, उहे सुंदरो ॿधी उन्हनि जे पोयां बीठा आहिनि। मूंखे ॿुधायो ईमान कहिड़ो रहियो? इहो कहिड़ो ईमान आहे जंहिं ईमान में अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर ख़ातिर गैरत न अचे, अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर दुश्मननि जे पोयां पुठ भराई जे लाइ अहले हदीस नौजवान बीह आहिनि। ख़ुदा जो कसम, इहो बुरी मरण जो मक़ाम आहे, बुरी मरण जो मक़ाम आहे। ईमान ख़त्म थी वञे थो जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जे दुश्मननि जो साथ ॾियण जे लाइ अॼु जो ही नाम निहाद माण्हू दुश्मननि जे सफ़ में बीहे थो। बुरी मरी वञे हा बहितर थे हा इन खां जो अॼु वी करे अल्लाह जे पैगंबर दुश्मननि जी हिमायत में हू अहले इस्लाम जे खिलाफ हू मुहादो अटकाए, हू बहसू करण लाइ, हू लिखण लाइ तैयार है। कुरान रिश्ता बयान कया, कमाल है। एड़ा करीबी रिश्तेदार छो हुजनि, मोमिन कॾहिं बि इन्हनि माण्हुनि सां मोहबत न कंदा। सिलो कहिड़ो मिलंदो? अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी मोहबत ख़ातिर सब मोहबतूं कुर्बान। सिलो कहिड़ो मिलंदो? सिलो इहो मिलंदो, उलाइक फी क़ुलूबिहिमुल ईमान, अल्लाह इन्हनि जी दिलनि ते ईमान खे पुख्तो लिखी छॾियो। व अय्यदहुम बिरूहिम मिन्हु, अल्लाह अहिड़नि महान मुर्सनि जे लाइ ख़ुसूसी पंहिंजी रहमत सां मदद जो वाइदो कयो आहे। वयदखिलहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहा अल-अनहार खालिदीन फीहा, अल्लाह रब्बुल आलमीन इन सां हमेशा वारनि बागनि में रहण जो वाइदो कयो आहे।
रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, इन्ही फेल इन्हनि जे इन्ही किरदार कारण इन्ही किरदार जे करे अल्लाह हिननि खां राज़ी हू, अल्लाह खां राज़ी। तव्हां ॾिसो अल्लाह कारण मोहब्बत सिर्फ़ ज़ुबानी कलामी दावे जो नालो कोन्हे, किरदार आहे। पुट ई त पंहिंजी जाइ ते या सिधो थी रह या मुंहिंजे घर खां ॿाहिरि हल। तूं भाई पंहिंजी जाइ ते जॾहिं अल्लाह जे पैगंबर जी तौहीन थिए तोखे ग़ैर त कोन आई, पर तूं तौहीन करण वारनि सां कुलो कुले मिलाए बकवास करी तूं मूंसां गॾु रहण जे लाइक़ न आहीं। इन पोयां किरदार आहे, इन पकीदे पोयां इंसान जो जज़्बो आहे, इन पोयां कुर्बानी आहे। उन कुर्बानी जे नतीजे में रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, अल्लाह उन खां राज़ी, अल्लाह उन्हनि खां राज़ी, हू अल्लाह खां राज़ी। अॻियां फरमाई उलाइक हिज़्बुल्लाह, इहा अल्लाह जी जमात आहे जेके अल्लाह कारण केॾा बि पंहिंजा रत जा रिश्ता हुजनि उन्हनि खे कुर्बान कनि था, पर पंहिंजे ईमान खे मुतज़लज़ल थियण नथा ॾियनि। पंहिंजे ईमान में ज़र्रे बराबर नक़्स बर्दाश्त न आहे जो असांजो ईमान शुबहात जो शिकार थी वञे, असांजो ईमान ज़लज़ले जो शिकार थी वञे, असांजे ईमान में नक़्स अची वञे पहिरींदनि जे जो असां मरी वञूं पर असांजो ईमान जेको बर्बाद न थिए। पोइ अल्लाह सां वाइदो कयो त इहा अल्लाह जी जमात आहे। अला इन हिज़्बल्लाहि हुमुल गालिबून, हमें खबरदार इहा अल्लाह जी जमात हमेशा गालिब रहंदी। मुंहिंजा भाइरो, इहो ईमान असांखे इन ईमान जे बचाव ख़ातिर असांखे अक़ीदे जी आबियाई जी ज़रूरत आहे। असां वाक़ई ॿुधायां थो, अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि साहबी अचे थो, सही मुस्लिम जी रिवायत आहे, चए तो अल्लाह जा पैगंबर रजुलुन युहिब्बुल कौम वलम यलहक बिहिम, अल्लाह जा पैगंबर डिगी रिवायत आहे। पहिरीं पुछे तो अल्लाह जा पैगंबर क़यामत करे ईंदी, फरमाई था त मा आदत लहा, तयारी केतिरी कई अथई? जवाब ला शई इल्ला इन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहू, अल्लाह जा पैगंबर तयारी तक का खातिर खा कोन्हे, पर हीअ दिल अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी मोहब्बत सां भरी पई आहे। फरमाई था अर्रजुलु मअ मन अहब्ब, अंत मअ मन अहबब्त, जंहिंसां तुंहिंजी मोहब्बत आहे तूं उन्हनि सां गॾु हूंदे। अनस बिन मालिक बयान फरमाए थो त इस्लाम आणण खां पोइ असां सहाबा खे अल्लाह जे पैगंबर जे इन्हनि लफ़्ज़नि ॿुधण खां पोइ जेतिरी ख़ुशी थी एतिरी ख़ुशी कंहिं बि ॻाल्हि ते न थी जो अल्लाह जे पैगंबर बशारत ॾिनी त जंहिंसां मोहब्बत आहे उहो उन सां गॾु हूंदो। ऐं पोइ अनस बिन मालिक इज़हार करे थो इन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहू व अबा बकर व उमर, आऊं मोहब्बत करियां थो अल्लाह सां, अल्लाह जे पैगंबर सां, अबू बकर सां, उमर सां। ऐं फरमाइनि था त मूंखे ख़बर आहे त मुंहिंजा अमल उन्हनि जहिड़ा कोन आहिनि, पर सिर्फ मुझे कौन सा मोहब्बत है ना, अल्लाह इन मोहब्बत जे करे मुझो हशर इन हसन सा कर कंदो। समझी आया? जी माने छा है? अल्लाह जे प्यारे पैगंबर उसूल ॾिनो आहे, जॾहिं इन मोहब्बत में खुलूस हुजे, इन मोहब्बत में ॿियाई न हुजे, इन मोहब्बत जे अंदर मुनाफ़िक़त न हुजे, त पोइ इहा मोहब्बत बज़ात ख़ुद एॾो वॾो अमल आहे जंहिं अमल जे करे सुभाणे अल्लाह जे पैगंबर जी रिफ़ाक़त जो मिसदाक़ बणी वञे थो, सुभाणे सहाबा जी सोबत जो मिसदाक़ बणी वञे थो। इहो मोहब्बत करण वारो तव्हां छा सम्झो आहे? हिकु मामूली मसइलो आहे। मुंहिंजा भाइरो, इन मोहब्बत में शराकत बर्दाश्त करण कंहिं मोमिन खे नथी ॾिनो आहे, कंहिं मोमिन खे हरगिज़ ज़ेब नथो ॾे जो अल्लाह जे दुश्मननि जी वकालत करे उन्हनि जो वकील थिए। हे ॻाल्हि करण जो मक़सदु आहे उहो इहो त पंहिंजे औलाद खे हिननि दुश्मननि खां बचायो। दुनिया में छा कंदा आहियूं? मूंखे ॿुधायो, जेकॾहिं तव्हांजो पुटु कंहिं हेरोइन सां दोस्ती रखे बर्दाश्त कंदा, तव्हांजो पुटु कंहिं शराबी सां दोस्ती रखे बर्दाश्त कंदा, तव्हांजो पुटु कंहिं ज़ानी सां दोस्ती रखे बर्दाश्त कंदा, जेकॾहिं कंहिं चोर सां दोस्ती रखे बर्दाश्त कंदा, जेकॾहिं कंहिं गुंडे बदमाश कंहिं ढाणे सां दोस्ती रखे बर्दाश्त कंदा, आउं चवां थो इन्हनि सभिनी नुक़सान दोस्तनि खां वधीक
बुरी दोस्ती उहा है जेका दोस्ती अल्लाह जे दुश्मन सां हुजे। और मिसाल या तो सही बुखारी रिवायत है, जने अबू तालिब ते मौत जो वक्त आयो, अल्लाह जा पैगंबर आया, फरमायो चाचा तू ला इलाहा इल्लल्लाह पढ़ और सुबह ने क़यामत जे दी इन कलमे पढ़ने की बुनियाद ते अल्लाह जी बारगाह में तुनी शफाअत कंदस। उन वक्त हुन जा ब दोस्त वेठा, ब दोस्त हुन जा वेठा आहिनि, एक अबू जहल है, एक बियो दोस्त, उहे बे चवन था त अतरगब अन मिल्लत अब्दुल मुत्तलिब, अबू तालिब मैंने आखिरी अची पसा रहा थई हिन आखिरी वक्त में ब छा तो अब्दुल मुत्तलिब जेको पंजो कौमी दीन हो, जेको पंजो बड़ा कुरैशी आबाई दीन जेने पंजो दावो हो, उन दीन ता तो हटे तो हिन मां जी तो इत्बा करी तो ये चवंदा रहा। सही बुखारी खोले सो चवंदा रहा ता जो आखिरी अल्फाज वात अला मिल्लत अब्दुल मुत्तलिब, दोस्तन कोन अचणो हिन दोस्तिया हिन के तबाह करे छड़ियो। आखिर में चवे तो त अब्दुल मुत्तलिब जे दीन ते आऊं कायम आया, हिन जो रूह परवास थी वने तो उन्हें सागी दीन ते मो इमामुल अंबिया जे दीन के सच्चो मने थो, अल्लाह जे पैगंबर जी ताईद करे थो, अल्लाह जे पैगंबर जी हिफाजत करे थो, उन दे बावजूद जे दीन ते हो जेका दोस्ती हिन जी पुरानी हुई उनके निभाए, उन दोस्ती ते मोह उन दोस्तन जा लाभ कढी छॾिया। अल्लाह जे प्यारे पैगंबर ऐसा फरमायो त जेस ताईं अल्लाह मुखे मना न कयो तेस ताईं हिन लाइ इस्तिगफार कंदो रहंदुसि। तां जो कुरान नाज़िल थियो त पैगंबर तां हिन लाइ हाणे इस्तिगफार जी दुआ न करियो। मा कान लिन नबी वल्लज़ीन आमनू यस्तगफिरू लिल मुशरिकीन वलौ कानू उली कुरबा मिन बाद मा तबय्यन लहुम अन्नहुम अस्हाबुल जहीम। ठीक है, यानी बुरी दोस्ती जेका है उन दोस्तीअ के माण्हुनि जी आखिरत खे बर्बाद करे छॾियो। त हीअ जेका अल्लाह जे दीन जे दुश्मननि सां, अल्लाह जे पैगंबर जे दुश्मननि सां जेका दोस्ती आहे उन जो अंजाम बुरो आहे। ही जरासीम आहिनि, जेकॾहिं मूंखे ॿुधायो त छितो कुतो कंहिंखे ॾारे उन माण्हू जरासीम ख़तम थींदा? हाँ तो अल्हम्दुलिल्लाह उन में भी तरक्की थी भी आए, मेडिकल में तरक्की थी, उन जो भी इलाज थी हुआ है, पर ही अड़ी दाड़ है जेकरे ही दाड़ लगी वने को इलाज कौन थो लगे सिवाय इन जे जो अल्लाह पारा इलाज अचे। अल्लाह हुन जी दिल के नूर सा भरे, वो अल्लाह रब्बुल आलमीन वो तौफीक देने वालो है। बाकी जेकरे न त ये अड़ी दुनिया जी छिती दाड़ है जेके लगी वई वो लुड़ी वई। तो समझा अल्लाह सही हर एक के महफूज रखे। कई अब दीनी घरानन जा छोकरा, कई मौलवी आलम जा आलमन जा छोकरा उवे हिन वक्त इन छिती दाड़ जो शिकार आहिन। सोशल मीडिया ते रात ॾींहुं जेके आहिनि हिन जी वकालत में हू वकील बणियल आहिनि। छाजे करे उन्हनि माण्हुनि जी दोस्ती अल्लाह जे ऐं अल्लाह जे पैगंबर जे दुश्मननि सां आहे। उन्हनि दुश्मननि जो असर आहे, उन असर जे करे हुननि सभई जेके पोयां दरवाजा खानदानी पसे मंजर मजहबी पसे मंजर पंहिंजे पीउ जी हैसियत उहे सभई जेके आहिनि उन्हनि खे लताणी हू चाहे हू अल्लाह जे पैगंबर जे खिलाफ संदरो ॿधियो बीठो आहे। हालांकि इहो ॿार इन जेके ॿिया ॿार ॿाहिरि आहिनि उहे साॻी माहौल में सुठा मुस्लमान आहिनि, पर हिन खे हिन जी दोस्ती जेका हुई उन दोस्तीअ तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। यही कारण है जो अल्लाह रब्बुल आलमीन एक मुकाम ते वाज़े तौर ते मना कयो है, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल्लज़ीना इत्तखज़ू दीनकुम हुज़ुवन व लइबा मिनल्लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम वल कुफ़्फ़ार औलिया वत्तक़ुल्लाह इन कुंतुम मुमिनीन। ऐ मोमिनो उन्हनि माण्हुनि खे पंहिंजा दोस्त न बणायो जेके माण्हू अल्लाह जे दीन ते ठठा कनि था, अल्लाह जे दीन ते मजाक कनि था। उन्हनि माण्हुनि खे हरगिज़ पंहिंजा दोस्त न बणायो। उहे ईसाई हुजनि, उहे यहूदी हुजनि, उहे नाम निहाद मुसलमान छो न हुजनि, अल्लाह जे पैगंबर जे दीन तां मजाक करण वारो, अल्लाह ते मजाक करण वारो, अल्लाह जे पैगंबर जी तौहीद करण वारो, वो नाले जो अब्दुल्लाह हुजे, वो नाले जो अबू बकर हुजे, नाले जो अब्दुल रहमान हुजे,
नाले जो उबैदुल्लाह हुजे वो दीन का खारिज थो वञे थो, वो कुफार में शामिल। फरमाए इनके दोस्त ने ठायो छो हिनन माण्हुनि जो मक़सद आहे सुबुह शाम अल्लाह जे दीन ते इस्तेज़ा। ऐं यादि रखो जंहिं मजलिस में अल्लाह जे दीन सां छेड़छाड़ कई वञे उते वेठो जेकॾहिं को माण्हू टहक ॾे त उन जे दिलि मां बि इस्लाम जी हमीयत निकिरी वेंदी आहे। अल्लाह पंहिंजे पैगंबर खे मना फरमायो आहे, ऐं मुंहिंजा पैगंबर तव्हां उन्हनि माण्हुनि सां गॾु न वियो जेके माण्हू अल्लाह ताला जे दीन सां मज़ाक कनि था, उन सां न वियो। फला तक़ूद बाद माहुम बाद ज़िक्र माल क़ौम ज़ालिमीन। जॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वञे अल्लाह जे दीन सां छेड़छाड़ इस्तेज़ा हले पियो, उन सां वहण बर्दाश्त न करियो। अहिड़ो ई दीन असास आहे। पंहिंजे पीउ जी मज़ाक, पंहिंजे पीउ तां केरु खिले तो गैरत अचे थी, तुंहिंजी ज़ात तां केरु खिले तो गैरत अचे थी, तुझे रहबर तां केरु खिले तो गैरत अचे थी, तुझे रहबर खिलाफ एक लफ्ज़ ॻाल्हाए तो गैरत अचे थी। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह बिन अरब मुसलमाननि जो पैगंबर इमामुल अंबिया इमाम कायनात के खिलाफ केरु ॻाल्हाए तोखे गैरत न अचे, तो जहिड़ो बेगैरत दुनिया में को मां ॼाणो ई कोन्हे का, ॼाणो ई कोन्हे को। जेकॾहिं अल्लाह कारण गैरत न आई उनखे कहिड़ी गैरत ईंदी? तव्हां मयारो था करियो, तव्हां मयारो करियो था। अदा फलाणे जी न्याणी ने क्या है वो चाहे खुलन खुलो सजन ते ॻाल्हाए थी, गला फाड़े ॻाल्हाए थी, हू अहिड़ो लिबास पाए थी, हुनजी उथी वेठी अहिड़ी आहे, हू घरनि ते कब्ज़ा करे थी, हू रोडनि ते अचे थी, हू रोडनि ते नचे थी, हू रोडनि ते किरे थी, हू मर्दनि सां जातियूं पाए थी। अवे मयारो करियो पिया। अड़े मयारो इन्हनि माण्हुनि ते कहिड़ियूं जिन मान अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जे दीन ते ठठा कया। इन्हनि माण्हुनि मां दिलि मां जेका गैरत ऐं हमियत आहे उहा तॾहिं मोकिलाए वई हली। इन लाइ सभु कुझु जाइज़ आहे, इन लाइ सभु कुझु जाइज़ आहे। जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जो दीन महफूज़ न रहियो, इन्हनि जो कुझु महफूज़ कोन रहियो। उन करे दीन मना कयो आहे, कुरान मना कयो आहे, इन्हनि खे दोस्त न बणायो। वत्तकुल्लाह इन कुंतुम मुमिनीन, जे मोमिन आहियो त अल्लाह जो खौफ कयो। पंहिंजो इहो मिजाज आहे। असांजो औलाद, असांजे औलाद जो किरदार छा आहे? छा ही 4 ॾींहं यूनिवर्सिटी पढ़ियो, हाणे एॾो दानिश्वर थी वियो आहे जो अल्लाह जे पैगंबर खां मथां थी वियो आहे। ऐं यादि रखो, ऐं ॾिसो हिननि छोरनि खे जेको उनजो डिपार्टमेंट आहे उन में सपनियूं ॾेई पास थींदा आहिनि ऐं एतिराज़ कंदा आहिनि त अदा अमेरिका हेॾी तरक़ी कई आहे ऐं मौलवी मिज़ाइल ठाहे कोन सघियो। मार ख़ुदा ॾी पवे, मिज़ाइल ठाहिण लाइ अवी पढ़ण विया हुआ, मौलवी मदरसे में क़ुरान हदीस पढ़ण लाइ वियो हो। अचो ॻाल्हायो क़ुरान हदीस ते मौलवी सां। मिज़ाइल ठाहिण अवां जो कमु हो, अवां वो छॾे करे रोड ते नचंदा रहिया, नाला हलंदा रहिया, मोचड़ा खाईंदा रहिया, मरंदा रहिया, माइटनि जूं फीसूं हराम कयव। पंहिंजे डिपार्टमेंट में फेल आहे पर चए थो दीन ते ॻाल्हाइण इहो मुंहिंजो बुनियादी हक़ आहे। ऐं आज़ाद आहियां, बचायो पंहिंजे औलाद खे, बचायो पंहिंजे औलाद खे इन नासूर खां। जेकॾहिं न त इहो औलाद गुमराह थी वेंदो, सुभाणे जहन्नम जी बाहि जो बाण बणबो। मुंहिंजा भाइरो, अल्लाह जे प्यारे पैगंबर उसूल में फरमायो, सही बुखारी जी रिवायत है, फरमायो सुठे दोस्त ऐं बुरे दोस्त जो मिसाल ही आहे जीअं ॿ माण्हू आहिनि, हिकिड़ो माण्हू खुशबू खपाए थो ऐं ॿियो माण्हू उहो खूरो पचाए थो। फरमाए जेकॾहिं खुशबू खपाइण वारे माण्हू सां तव्हांजी दोस्ती आहे, उन सां तव्हां वियो था, तव्हांखे 3 मां को हिकिड़ो फ़ाइदो मिलंदो। नंबर 1, तव्हां पैसा ॾेई करे उन खां खुशबू ख़रीद करे वठंदा। नंबर 2, अगर तव्हां में इहा तौफ़ीक़ न आहे त हू माण्हू तव्हांखे मुमकिन आहे तोहफ़ो ॾेई छॾे। जेकॾहिं तोहफ़ो न ॾिनई त भला खुशबू जेके ॿियनि माण्हुनि खे खपाए पियो, डॿियूं भरे शीशियूं भरे खुशबू ॾे पियो, हू चाहे स्प्रे करे पियो परफ्यूम जा, तव्हां ताईं उनजी महक जेका आहे उहा महक ऐं वास तां ते पहुचे पई। मानिया तव्हां वरितो तॾहिं खुशबू पहुती, गिफ्ट थियो तॾहिं बि तव्हां ताईं अतुर पातो। जेकॾहिं ॿई कम न थिया त घटि में घटि दिमाग़ त मुअत्तर रहंदो। पर जेकॾहिं खूरे पचाइण वारे सां दोस्ती आहे, नुक़सान कहिड़ो थींदो? फरमाई ॿिनि नुक़साननि मां को न को हिकिड़ो नुक़सान थींदो।
या त इमा युहरिक थियाबक, या त जने अंदर बाहि उजोकींदो, गुटका दींदो, अंदरा चिंगारियूं ॿाहिरि निकिरंदियूं, तुंहिंजे कपड़नि ते किरंदियूं, पतंग किरंदा, तुंहिंजे कपड़नि मां टुंग थींदा, तुंहिंजो जेको जोड़ो आहे न पातल उहो बि सलामत कोन रहंदो। समझी आया? पहिरियों नुक़सान जेकर कपड़ा ॿाहिरि न सघियो त घटि में घटि ही जेको किन्नू धूं निकिरे थो अंदरां भाण छेणा सड़ण जो, ही छेणा गदन जी लिड, बकरनि जूं पोलड़ियूं, ॼारे ही वणनि जा पन जेके आहिनि इहे पन सड़नि था, उन्हनि जे सड़ण जे करे जेको अंदरां धूं निकिरे थो किन्नू, उहो धूं तुंहिंजे वात ऐं नक में पवंदो पियो। इन धूं में छा ख़ुशबू आहे? यानी वरी बि तुंहिंजी ॿेड़ी ॿुधी वई हली। इहो मिसाल इमामुल अंबिया मोहम्मद रसूल बयान थियल आहे। इन में वॾो सबक़ आहे दोस्ती जी। मोहतरम डॉक्टर साहब चयो पे दोस्ती अल्लाह जे दीन वारनि सां, रब्बानी उलमा सां, नमाज़ी माण्हुनि सां, सही अक़ीदा माण्हुनि सां, मुसलमाननि सां, मोमिननि सां रखंदा, उन जो फ़ाइदो थींदो, माण्हू दीन ते क़ाइम रहंदो। पर जेकॾहिं दोस्ती दीन बेज़ार माण्हुनि सां रहंदी त छा उहे तव्हांखे क़ुरान पढ़ाईंदा? उहे तव्हांखे निमाज़ो पढ़ाईंदा? जेके अल्लाह जे प्यारे पैगंबर ते ठठा करण लाइ तयार, दुश्मननि जी सपोर्ट करण लाइ तयार, उन्हनि जो केस लड़ण लाइ तयार, उन्हनि लाइ रोडनि ते मरण मारण लाइ तयार, चैलेंज करण लाइ तयार, तव्हांजी पूरी उम्मत खे चैलेंज करे उन्हनि ते तंज़ कंदा रहनि था, छा उन्हनि जी दोस्ती सां तव्हांखे चाहे फुल बदबा, छा उन्हनि सां तव्हां ते का ख़ुशबू मुअत्तर थींदी? न, तव्हांजो ईमान बिगाड़ींदा, तबाह थी वेंदा हलिया। अहिड़ा माण्हू बि जिन माण्हुनि खे दुनिया में मज़हबी दीनदार हुजण बावजूद शौक़ हो त यार फलाणे तबके जा माण्हू उहे असांजे मुल्क लाइ ॻाल्हाइनि था, उन्हनि सां दोस्ती हुजे। दोस्ती थी, पाण मरी विया हलिया, पर उन्हनि जो औलाद उन्हनि दुश्मन सां कनेक्ट थी वियो, राब्ते में थी वियो। दोस्ती में पीउ मुसलमान बेहतरीन नेक इंसान हो, पुट उनजो धैर्य, उनजो पुट मुनित, उनजो पुट सेक्युलर है, उनजो पुट कम्युनिस्ट है, उनजो पुट जेको आहे वो अल्लाह जे पैगंबर जे दीन खे साइंसी पस मंज़र में तोड़े थो। हू चवे थो ही शइ साइंस जे ख़िलाफ़ है, छाजे करे उन माण्हू खे दोस्ती अहिड़ी मिली आहे। मोहतरम नासा जा ॻाल्हि कई पे, उन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि त घरनि जे अंदरि हिननि दरनि जा किताब न रखो। ही किताब रखंदा तव्हां मरी वेंदा, तव्हां सम्झंदा मुंहिंजी लाइब्रेरी में इज़ाफ़ो आहे, पर पोयां ही औलाद पढ़ंदो, हिननि जा किताब पढ़ी गुमराह थींदा। उनजे करे अहिड़नि किताबनि खे बाहि ॾियो, अहिड़ो सोनी घोरियो जेको कन टोड़े। अहिड़ा किताब उन्हनि खे बाहि ॾियां जिन किताबनि में इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह जी हुर्मत खे ममाल कयो वियो हुजे, जिन किताबनि में दीन खां बेदार कयो वियो हुजे। अहिड़ा किताब न खपनि, अहिड़ा किताब घर में अचण न ॾियो। उन करे असांजो इहो फर्ज़ आहे, असां औलाद खे जॾहिं मोकिलियूं था त माउ ऐं पीअर दुआऊं ॾेई मोकिलीनि ऐं उनखे ताक़ीद कनि त बाबा उते पंहिंजा दोस्त सुठा रखो। हीअ जेके तंज़ीमूं आहिनि, हीअ जेके क़ौम प्लस तंज़ीमूं आहिनि, इन सां वास्ता न रखो, जे न गुमराह थी वेंदा। वक़्तु कोन्हे आउं तव्हांखे नाला वठी मिसालूं ॾियां असांजे थर जा, हिन पंहिंजे इलाइक़े जा नाला वठी मिसाल ॾियां। पुराना इंतिहाई मज़हबी खानदानी इंतिहाई मिसाली माण्हू, उन्हनि जो औलाद बर्बाद थी वियो। अल्लाह साईं रहम फरमाए, छाजे करे उन्हनि माण्हुनि जी उथी वेठी अहिड़नि माण्हुनि सां हुई जिन माण्हुनि जो मक़सद ई दीन बेदारी हो। मुंहिंजा भाइरो, असां इन साज़िश खे सम्झूं, ही हिकु मानवी साज़िश आहे। ख़बर तॾहिं पवे थी जॾहिं इहे चङा मुड़ुस पढ़ियो, डिग्रियूं कूड़ियूं सचियूं वठियो अचनि था। मुड़ुस 4 साल पढ़ियो यूनिवर्सिटी में, लखें रुपया ख़र्च करे आयो, पंहिंजे शोबे जे अंदरि अखर कोन थो अचेसि, साईं टेस्ट पास कई मास्टर थियो। अरे मास्टर असांजे कई मैट्रिक पास थी आया। ही चङो मुड़ुस 4 साल पढ़ियो, 6 साल पढ़ियो, 8 साल पढ़ियो यूनिवर्सिटी में, छा कंदो रहियो? सिगरेट जा सुठा हणंदो रहियो, सिंध जा नारा हणंदो रहियो, हिननि जी महफ़िलनि में डांस कंदो रहियो। हिन छा सिखियो? हिन सिर्फ़ जीए सिंध जो नारो सिखियो, बाक़ी अल्लाह ख़ैर सलाह हिन पीउ जी कमाई खे बि तबाह कयो, हिन पंहिंजे ईमान खे बि तबाह कयो। ख़सिर दुनिया वल आख़िरा, दुनिया बर्बाद करे छॾियईं ऐं पंहिंजी आख़िरत जेका हुई सा बर्बाद करे छॾियईं। अल्लाह जे पैगंबर जो हिकिड़ो बयान कयल उसूल आहे, अल मरउ अला दीनी खलीलिही,
फलयंजुर इला मन युखालिद। माण्हू पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे, उनखे खपे त उहो ॾिसे त हुनजा दोस्त कहिड़ा आहिनि। माण्हू सुञातो वेंदो पंहिंजे दोस्तनि मां। पाण हिकिड़ी मशहूर कहाणी आहे, कुझु लफ़्ज़ आऊं रस ॻाल्हायां पियो, ॼाणे करे ॻाल्हायां पियो, छाड़े करे जिन मां वटि अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जो एतिराम कोन्हे, असां वटि अल्लाह जो कसम उन्हनि लाइ टके जो एतिराम कोन्हे। चवंदा आहिनि चंडो चंडे खे ॻोल्हे रहे, चंडो चंडे खे ॻोल्हे रहे। उनजे करे तव्हां ॾिसो कंहिं माण्हू खे सुञाणो अथव, तव्हांजा दोस्त ॾिसो, दोस्त ॾिसी तव्हां कंदो थींदो त हिन माण्हू जो मिज़ाज छा आहे, हिन माण्हू जो मयार छा आहे, हिन माण्हू जे अंदरि केतिरी चाहे क्वालिटी आहे, केतिरो सचो आहे, खरो आहे, उनजे दोस्तनि मां तव्हांखे ख़बर पइजी वेंदी हली। अल्लाह रब्बुल आलमीन हिकु मिसाल ॾिनो आहे क़ुरान करीम जे अंदरि, यौम यअद्दु ज़ालिमु अला यदैहि, क़यामत क़ाइम थींदी, ज़ालिम अल्लाह जे हुज़ूर पेश थींदो, हथ चबाए खाईंदो, पंहिंजूं आंगुरियूं कटींदो, अफ़सोस जे करे यक़ूल या लैतनी इत्तख़ज़तु मअ रसूल सबीला, हसरत कंदो, हाय काश जेसिताईं दुनिया में जहिड़ो होसि, जेकॾहिं इमामुल अंबिया मुहम्मद करीम जो रस्तो इख्तियार करियां हा त हूंद कहिड़ो भलो थिए हा। या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फलानन खलीला, हाय काश जेकॾहिं फलां शख़्स सां दोस्ती न रखां हा त मूं लाइ कहिड़ो भलो थिए हा। छाड़े करे दोस्ती ते अफ़सोस छो करियां पियो, लक़द अज़ल्लनी अन ज़िक्री बअद जानी, मूं अल्लाह जो ज़िक्र आयो, क़ुरान जूं आयतूं आयूं, इमामुल अंबिया मुहम्मद करीम जा फरमान आया। ही चवंदो हो छॾ ही मुलनि जूं ॻाल्हियूं आहिनि, ही चवंदो हो छॾ ही मुलनि जूं ॻाल्हियूं आहिनि। ॾाढ़ी जी ॻाल्हि आई, चई छॾ मुलनि जी ॻाल्हि आहे। अज़ान आई, निमाज़ ते हलूं, चई छॾ ही कमु मुलनि जो आहे। चई पांचा मथे रखां, चई मुलनि जी ॻाल्हि आहे। कुर्बानी करणी आहे, चई पैसा ज़ाया न कर, तूं फलाणे कोली खे पैसा ॾे, उन में अजर वधीक आहे। हज जी ॻाल्हि आई, चई पंहिंजी फलाणी क़ौमी पार्टी आहे, उते ख़र्च कर। जेका बि नेकी जी ॻाल्हि आई, हिन तंज़ कयो, वरी ॻाल्हि तो करे, अदा तंज़ मुलनि ते आहे, तंज़ दीन ते कोन्हे। पोइ दीन में तव्हां अचो, दीन ते असीं मां पोयां आहियूं, अचो दीन ॾांहुं, दीन जे इल्म ॾांहुं, अल्लाह जे दीन जो इल्म हासिल करियो, अल्लाह जे दीन खे सिखो, अवी पेशवा असीं वञे पोयां। पर जेकॾहिं दीन ते हिन दुनिया में केरु आहे, तव्हां जेके तर्जुमा खणी कॉपी पेस्ट करियो था, ला इक्राह फी दीन, आयतूं यादि ॿ टे, ला इक्राह फी दीन लकुम दीनुकुम वलिय दीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, आयतूं ई टे यादि। इल्म जो दंग आयो, चेरा असांखे क़ुरान पढ़ण अचे थो, सम्झी आया, ये टे आयतूं पढ़ी, हाणे चवे थो त आऊं इन ॻाल्हि जो मजाज आहियां जो दीन ते तनक़ीद करियां, अल्लाह जे पैगंबर ते तनक़ीद करियां। अवां जे इल्म जी इंतिहा इहा आहे, हेॾां अचो, तव्हां ॾिसो त सही, तव्हां मुस्लमाननि जो किरदार, उलमा रब्बानीन जो किरदार, हुननि माण्हुनि जूं तसनीफ़ूं, हुननि जूं तक़रीरूं, हुननि जो अवामुन नास ताईं ख़िदमतूं, हुननि कीअं अल्लाह जे दीनी चौकीदारी कई आहे, ऐं हमेशा सभ खां पहिरीं चौकीदार खे मारियो वेंदो आहे। ही उलमा, ही वाकई दीन जा ठेकेदार कोन आहिनि, पर ही दीन जा पहरेदार ऐं चौकीदार आहिनि। उन करे हिननि ज़ालिमनि खे नफ़रत ई हिननि माण्हुनि खां आहे। जॾहिं इन्हनि खे नफ़रत आहे त छा तव्हांजे औलाद जे दिलनि में मोहबत पैदा कंदा? मिसाल ॾियां, हमारा हज तां आयो, तव्हांजो अहले हदीस हज तां आयो, आप ज़मज़म खणी आयो, पंहिंजे पोटे खे चवंदा बा हलिया तूं ज़मज़म पी, चई तुंहिंजी ज़मज़म खां मुंहिंजी सिंध जो पाणी पाक आहे, सम्झी विया? इहो तव्हांजो पुटु जंहिंखे तव्हां ख़ुशि पिए थिया त मुंहिंजो पुटु वॾो हाणे क़ौमी रहनुमा थी वियो आहे, मुंहिंजे पुट जी दोस्ती फलाणे पौपरस्त सां आहे, जंहिं ते अव्हांखे नाज़ हो, उन जी ईमान जो हाल इहो आहे जो हिकु मुक़दस जेको तबरुक आहे, उन तबरुक तां ठठा करे थो। हू मके ऐं मदीने खे सिंध खे मके ऐं मदीने सां भेटे थो। मूंखे ॿुधायो छा रहियो? इन खां भलो हो दरार हुजे हा, बकरार हुजे हा, ही ढगिन जो दरार हुजे हा, ही ओठारी हुजे हा, ही वाटो राज़ो ऐं मोची हुजे हा, इन खां भलो हो ही गॾा गाड़ी हलाए हा, इन खां भलो हो कंहिं हिंदू जे घर में नौकर हुजे हा, पर उते जॾहिं सुम्हे हा त इहो चई या अल्लाह तुंहिंजो शुक्र मुंहिंजा गुनाह माफ़ कजाए। सादो हुजे हा,
पर मोमिन हुजे हा वो भलो हुजे हा उन निस्बत जो पढ़ी त वियो पर तबाह थी वियो हलियो हुन जो अकीदो बर्बाद थी वियो हुन जो ईमान बर्बाद थी वियो हलियो उन जे करे मुसलमानो ही मोहब्बत जा मयार ही अक़दार इन्हनि खे पामाल थियण न ॾियो नज़र रखो पंहिंजे औलाद ते नज़र रखो पंहिंजे औलाद ते असां ॾिसूं था सोशल मीडिया ते औलाद त छा औलाद ॾे वालिदनि ॾे बड़ा बुलो पियो आहे मिनाई शाह साहब रहमतुल्लाह अलैहि अल्लामा बदीउद्दीन शाह रहमतुल्लाह अलैहि जेका कसबे फैज करे दुनिया में इल्म तौहीद फैलियो अल्लाह जे पैगंबर जी मोहब्बत माण्हुनि सिखी तमाम शाह साहब सां गॾु रहिया शाह साहब जे इलाइक़े जा माण्हू जॾहिं अल्लाह जे पैगंबर दुश्मननि सां कुले मिलाए करे उन्हनि जी हिमायत करियो था शर्म विचां असांजो कन झुकी वञे थो जिन मान पीर पस्ती जा पटा कढी छॾिया जिन मान माउनि जे कंधनि मां शिरक जा तोक कटे टुकड़ा करे छॾिया जिन मान अल्लाह जे पैगंबर जी मोहब्बत एतिरा क़दुरु सेखारी जो पुट पीउ खां अलॻि थियण लाइ तयारु थी वियो ऐं उहो ई माण्हू आयो जेके फ़ख्रु करियो था हा असां शाह साहब नमाज़ूं पढ़ियूं आहिनि हा मूं वटि महिमान थी ईंदो हो हा असांजे ॻोठ तकरीर कंदो हो असां वटि रहंदो हो ये गालियों करियो था ऐं वरी अल्लाह जे पैगंबर जे दुश्मननि सां यारियूं निभायो था जुमे जो टाइम आहे ही अहले हदीस रोड ते पांचा खचे ही रोड बंद करण लाइ बीठल आहे तुझे सामू अल्लाह जे पैगंबर जी क़यामत कोन रही जो तू इते पहुची में तुझे ईमान जो मयार इहो वञी रहियो तुझे सामू अल्लाह जे फर्ज़ जी अहमियत कोन रही अल्लाह अकबर दुआ घुरण घुर्जे दुआ करण घुर्जे साबित कदमी जी ही वो दौर है जिंदे बारे में प्यारे पैगंबर दी पेशन गोई है फरमायो बादिरु बिल अमाल फितनन फकतइल लैल मुज़लिम फरमायो जेके अंधारी रात जड़ा कारा फितना छाइजी वेंदा उनन का पहरी नेकियूं करे वठो हाल छा हूंदो युस्बिहु रजुल मुमिनन व युमसी काफिरा व युमसी मुमिनन व युस्बिहु काफिरा शाम जो मुसलमान सुबह जो काफिर सुबह जो मुसलमान शाम जो काफिर चारे करे यबीउ दीनहु बिअरद मिन दुनिया हु दुनिया जी मामूली लालच जे करे पंहिंजे दीन जो सौदो करे छॾींदो सौदागर बनी अपने दीन जो इन खां वधीक कहिड़ो सौदो थींदो जो तव्हां सस्ती शोहरत जे करे चंद टकन जे कंदे करे डॉलरन जे करे तव्हां चंद माण्हुनि जी आशीर्वाद जे करे तव्हां अल्लाह ताला जे दीन खे फरामोश करे छॾियो उन जे करे ही मोहब्बत मयार आहे अल्लाह जे पैगंबर जी मोहब्बत में जेकॾहिं का ॿी मोहब्बत हाइल थी वई तॾहिं बि इंसान बेईमान थी वियो हिते हाइल त परे जी ॻाल्हि आहे मुक़ाबिलो आहे कंहिंजो अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत जो अल्लाह जे दुश्मन अल्लाह जे पैगंबर दुश्मन जी नुसरत हिमायत जो इहो कमु कंहिंजो तक़ाबुल करियो अचो अबू बकर ते उमर फारूक ते उस्मान गनी ते अली रज़ी अल्लाह ताला ते हो जा अचो अबू जहल अबू लहब ही केर माण्हू आहिनि हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जेके हुबल जे पासे लात मनात उज़्ज़ा जे पासे नारा हणनि था ॿिया उहे आहिनि जेके मुहम्मद करीम जे पासे नारा हणनि था अल्लाहु अकबर अल्लाहु अला व अजल कॾहिं इहो पसे मंदर पंहिंजे साम्हूं तो रखो बल्कि असां चऊं था उहे जेके दुश्मन हुआ न मुशरिक उहे बि अवां जहिड़ा बदतमीज़ कोन हुआ हू खुलम खुलो अल्लाह जे पैगंबर जी तौहीद न कंदा हुआ दुश्मनियूं कयूं जंगियूं कयूं पर अहिड़ी दुश्मनी जी मिसाल कोन मिलंदा हिते अहिड़ा मिसाल ही तॾहिं बि हिमायत करण लाइ हर वक़्तु संदो वॼाए बीठो आहे पंहिंजे ईमान जो फिक्र कयूं पंहिंजे ईमान जो कयूं फिक्र ही ईमान के सिंह कौन हूंदा आहिनि जेके ॾिसजनि ईमान ज़ुबानी नालो लिखण सां ईमान बाल न रहंदो ही ईमान किरदार जो नालो आहे ही ईमान गुफ्तार जो नालो आहे ही ईमान इज़हार जो नालो आहे जॾहिं इज़हार में तूं चिट्टो पिट्टो जॾहिं अल्लाह जे पैगंबर खे बुरो भलो चवण वारनि जी हिमायत में रखे थो तूं पोइ पको हलंदी साईं
अल्लाह जो कसम, ये हैरत जी ॻाल्हि आहे। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।